दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू ज़िले के तालके जुई में वाक़े ॻोठ बुढ़ो खांजा रहवासी नज़र अब्बास गोपांग अली हैदर गोपांग ॿियनि हथनि में बैनर खणी दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन दायो त ॻोठ बुढ़ो खान में सोलर प्लेटिन तां 5 ॾींहं अॻु जूही लिंक रोड ते कासिमाबाद स्टाफ वटि झेड़ो थी पियो, जंहिंमें वाहिद अली गोपांग क़तल थी वियो ऐं 3 ॼणा मुजाहिद अली गोपांग अली रज़ा गोपांग दिलदार अली गोपांग फायरिंग के नतीजे में सख्त ज़ख्मी थी पिया हुआ। हिननि चयो त झेड़े जा मुख्य जवाबदार एसएचओ पुलिस इंस्पेक्टर नूर मोहम्मद गोपांग ऐं जमादार गुलाम हुसैन गोपांग अञा ताईं पुलिस खां आजा घुमी रहिया आहिनि। हू बाअसर आहिनि हथियारनि जे ज़ोर ते असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे उन्हनि मां जान खे ख़तरो आहे। मुज़ाहिरीन आईजी सिंधी आईजी हैदराबाद ऐं एसएसपी दादू खां मुतालबो कयो त क़तल वाक़िए जी मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे सज़ा इंसाफ़ कयो वञे।